अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध दिशूद न्यूज़ टीवी। सिंध दिशूद न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं मटियारी जे ब्यूरो चीफ सागर सोलंकी जी। मटियारी में पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻुवाणनि सैयद जानी शाह हुसैनी, अब्दुल गनी मेमण ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में महांगाई ऐं इमरान सरकार ख़िलाफ़ एहतजाज नारेबाज़ी। ख़बर मूजिबि मटियारी में पाकिस्तान पीपल्स पार्टी के अॻुवाणनि सैयद जानी शाह हुसैनी, अब्दुल गनी मेमण महांगाई ऐं इमरान सरकार खिलाफ मेन बस स्टॉप से एहतजाजी मुज़ाहिरो करे इमरान खान खिलाफ सख्त नारेबाज़ी कई वई, जंहिंमें सवें कारकुननि जियालनि शिरकत कई। उन मौके ते अॻुवाणनि जो चवणु हो त हिक तरफ़ गुरबत आहे त ॿिए पासे वरी महांगाई आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो वियो आहे ऐं इमरान खान इक़्तिदार में अचण खां पोइ आवाम खे को बि रिलीफ नाहे ॾिनो, सिर्फ़ कूड़ा सखणा दिलासा ॾिना आहिनि। हिननि जो चवणु हुयो त हर रोज़ तेलनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं पिया कनि, पर इमरान खान इक़्तिदार जे नशे में मस्तु लॻो पियो आहे, जंहिंखे अवाम जी का बि ॻणती न आहे। हिननि जो चवणु हुयो त इमरान खान मुल्क खे पोइते धिके छॾियो आहे ऐं पीपल्स पार्टी ई मुल्क खे हिन बहरान मां कढी सघे थी। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध दिशूद न्यूज़ टीवी।